आगाह कयो अव्हांखे गॾाम मां जिथे वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायतुनि ते टेक्निकल टीम स्टील मिल्स पहुची ऑक्सीजन प्लांट जो जाइज़ो वरितो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त गॾाम में वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायतुनि ते टेक्निकल टीम स्टील मिल्स पहुची ऑक्सीजन प्लांट जो जाइज़ो वरितो आहे। CEO स्टील मिल्स ब्रिगेडियर रिटायर्ड शुजा हुसैन जी सदारत हेठि इजलास थियो आहे। हुकूमत जी कोशिशुनि सां ऑक्सीजन प्लांट खे जल्द बहाल करण में कामयाब थी वेंदासीं, इहो चवणु आहे स्टील मिल जे CEO जो। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। प्लांट में जंहिं मशीनरी जी ज़रूरत हूंदी उहा लॻाई वेंदी। पाक फ़ौज जा इंजीनियर भी ऑक्सीजन प्लांट में मदद कंदा। तफ़सील मालूम कंदासीं गॾाम मां मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी, पाकिस्तान स्टील मिल जे ऑक्सीजन प्लांट जी आवाज़ टीवी ते ख़बर हलण खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत ऐं पाकिस्तान स्टील मिल जो जेको आहे इदारो आहे उहो इंतज़ामिया हरकत में अची वई। उन खां पोइ उन्हनि हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे, जेकी कमेटी अॼु पाकिस्तान स्टील मिल जे ऑक्सीजन प्लांट जो दौरो कयो आहे, जंहिंमें ऑक्सीजन प्राइवेट इदारे जे जेके आहे शहीद आलम ऐं जेको आहे उन्हनि कमेटी जोड़ी आहे, उन कमेटी जे हिकु मेंबर जेको आहे दौरो कयो आहे। उन खां पोइ पाकिस्तान जे CEO उन्हनि खे जेको आहे ब्रीफिंग ॾिनी आहे, जंहिंमें इहो चयो आहे त हिन ॾुखियनि हालतुनि में पाकिस्तान स्टील मिल तरफ़ां ऑक्सीजन प्लांट जेको हलायो वेंदो, उन में जेको बि ख़र्च ईंदो उहो जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत भरींदी। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।